जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा वफ़ाक़ी हुकूमत जे कारी कानून सदारती आर्डिनेंस पीका ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते हिंगोर जा में सहाफ़ियुनि जो एतिराजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। रिपोर्ट मूजिबि हिंगोर जा वफ़ाक़ी हुकूमत जी कारी कानून सदारती आर्डिनेंस पीका ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते हिंगोर जा में सहाफ़ियुनि इरफान अली सहतो, मोहसिन फयाज़ सोलंकी, मोहम्मद ज़मान सहतो, इरफान अली सोलंकी, लाल अजनो सहतो, गद्दा हुसैन सहतो, गुलाम कंबर, नदीम हुसैन डायरी ऐं ॿियनि जो पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट तारका सोबोदर जे जनरल सेक्रेटरी सहाफ़ी बिलावल सहतो जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एतिराजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत पारां पीका जहिड़ो कारो कानून मणे सहाफ़ियुनि खे यरगमाल बणाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे, जेका हरगिज़ कामयाबु थियण न ॾींदासीं। हुननि चयो त ज़रूरत पई त तारीख़ी लॉन्ग मार्च करे कारो कानून नाफ़िज़ कंदड़ नाअहल हुकूमत खे घर बीड़ो कंदासीं।